ज़िले ठटे में पुलिस डिपार्टमेंट पारां सेहतमंद सरगर्मियुनि जी शुरुआत। उन ई सिलसिले में अॼु एसएसपी ऑफिस मकली ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद उमरान खान चयो त 11 डिसंबर खां 16 डिसंबर ताईं स्पोर्ट कॉम्प्लेक्स ठट्टो में स्पोर्ट फेस्टिवल की शुरुआत कई पई वञे, जंहिंमें सिंध जे रवायती रांदि मल्ल समेत टेबल टेनिस, वॉलीबॉल, फुटबॉल, बैडमिंटन समेत अनेक रांदियुनि जो एहतमाम कयो वियो आहे। एसएसपी ठट्टो डॉक्टर मोहम्मद उमरान खान चयो आहे त फेस्टिवल जो मक़सदु ज़िले ठटे जे नौजवाननि समेत स्कूली शागिर्दनि में मौजूदु टैलेंट खे उभारणु आहे त जीअं ठटे ज़िले सां वास्तो रखंदड़ मुख़्तलिफ़ रांदियूं खेॾंदड़ रांदीगरनि जी टैलेंट खे सिंध समेत मुल्क जी अवाम ऐं हुकूमत जे अॻियां नुमाया कजे, त जीअं ठटे जे नौजवाननि खे बि मुल्क में खेॾी वेंदड़ मुख़्तलिफ़ रांदियुनि खेॾण जो मौक़ो मिले। एसएसपी ठट्टो चयो त हिन फेस्टिवल खे कामयाब बनाइण में सहाफ़ी पंहिंजो किरदारु अदा करे सघनि था। चयो ज़िले जे नौजवाननि खे पैगाम ॾिनो त स्पोर्ट फेस्टिवल में मुनक़द थींदड़ रांदियुनि में ज़िले जो नौजवान खे हिसो वठणु घुरिजे, जंहिंजे लाइ रजिस्ट्रेशन जो अमल शुरू कयो वियो आहे। रजिस्ट्रेशन जो अमल मुफ़्त हूंदो त जीअं नौजवाननि खे हौसलो ॾिजे त उहे हिन फेस्टिवल में वधि खां वधि हिसो वठी सघनि। उन सिलसिले में एसएसपी ठट्टो डॉक्टर उमरान खान पारां फेस्टिवल में मुक़ररु थियल मुख़्तलिफ़ रांदियुनि लाइ मुख़्तलिफ़ फोकल पर्सन्स मुक़ररु कया विया आहिनि, जिन सां राब्तो करे रांदियुनि में हिसो वठी सघिजे थो।